الحمد لله رب العالمين، والصلاة والسلام على سيد المرسلين وعلى آله وأصحابه أجمعين، وسل كذلك على جميع الأنبياء والمرسلين وعلى آلهم وأصحابهم وذرياتهم أجمعين. أما بعد، فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. سبح لله ما في السماوات والأرض وهو العزيز الحكيم. له ملك السماوات والأرض، يحيي ويميت، وهو على كل شيء قدير. هو الأول والآخر والظاهر والباطن، هو الأول والآخر والظاهر والباطن، هو الأول والآخر والظاهر والباطن، وهو بكل شيء عليم. هو الذي خلق السماوات والأرض في 6 أيام، في 6 أيام ثم استوى على العرش، يعلم ما يلج في الأرض وما يخرج منها، يعلم ما يلج في الأرض وما يخرج منها وما ينزل من السماء وما يعرج فيها، وهو معكم أينما كنتم، والله بما تعملون بصير. له ملك السماوات والأرض
व इलल्लाहि तुरजउल उमूर यूलिजुल लैल फिन्नहार व यूलिजुन नहार फिल लैल व हुवा अलीमुम बिज़ातिस सुदूर। सदक़ल्लाहुल मौलानल अज़ीम। दिल जे गहराई सां पंहिंजे आका साईं ते दरूद शरीफ पढ़ फरमायो। अल्लाहुम्म सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्म बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मोहतरम व मुकर्रम जनाब वाजिबुल एहतराम मुजा मुसलमान भाइरो, अल्लाह रब्बुल आलमीन तहां असांखे शादीअ जे ख़ुशीअ जे मौके ते कठे फरमायो आहे उन महफ़िल में जे महफ़िल में मोर कचहरीअ जो सिंगार सब खां वॾी इज़त वारो साईं क़ुरान मजीद आहे। मां मुबारकबाद पेश करियां थो पंहिंजे बिरादर मोहतरम जनाब रईस नदीम अहमद बुरड़ो साहब खे जंहिं पंहिंजे भाइटे जी शादीअ जे मौके ते नौजवान अब्दुल बासित ऐं उन जे वालिद साहब घोट जो मोहतरम अब्दुल सलाम साहब ऐं ॿिया उन्हनि जा भाइर ऐं अज़ीज़ व अक़ारिब सभिनी खे मुबारकूं हुजनि। खास करे पंहिंजनि भाइरनि खे जिन ही महफ़िल रहमत ऐं बरकत वारे क़ुरान मजीद जी इन मौके ते रखी आहे, इन्हनि जे इन अमल साले जे करे जेतिरो बि इन्हनि खे दाद ॾिजे ऐं हौसला अफ़ज़ाई कजे घटि आहे। दुआ था करियूं त अल्लाह सुब्हानहू उन्हनि जे इन नेकीअ जे अमल खे क़बूल फरमाए। अद तव्हांखे ॻाल्हि नथी वणे त तव्हां हितां वञी सघो था। कंहिंखे ज़ोर ज़बरदस्ती न आहे। मोहब्बत जो मैदान आहे, मोहब्बत जो माहौल आहे। जंहिंजी दिलि घुरे थी ज़ौक़ ऐं शौक़ सां वही ॿुधे, दिलि नथी घुरे अल्लाह जी तरफ़ खां नसीब न आहे त ज़ंजीर कंहिंखे असां बि न आहिनि। चए पंहिंजी क़िस्मत खे असां छा कयूं, वरी क़िस्मती मौक़ो या नसीबा ज़िंदगीअ ते बि को एतबार न आहे। जेके जेके शौक़ में वेठा आहिनि उहे ॾाढा चवनि सुभान अल्लाह। अल्लाह सभिनी खे जज़ाए ख़ैर अता फरमाए।
अजीज भाइरो ही तव्हांखे जेको सॼो जान नज़र थो अचे इन्हीअ समूरे जान खे ठाहिण वारो को ख़ालिक़ आहे जंहिं ख़ालिक़ जो नालो अल्लाह साईं आहे। हर शय में उन्हीं रब रहमान जी तारीफ़ आहे। हर गाल में हर जाए ते सुही उन्हीं जी तारीफ़ थी। मां नथो चवां पाण साहब लफ्ज़न में फरमाया अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। सब तारीफ़ जान जे पालनहार रब्बुल आलमीन साईं जिया जेको बिना थंबे थुणीअ जे सत आसमान बीहरियूं बीठो आहे बग़ैर अमदिन तरौनहा बिना थंबे थुणीअ जे الذي خلق سبع سماوات طباقا ما ترى في خلق الرحمن من تفاوت فارجع البصر هل ترى من فطور ثم ارجع البصر كرتين ينقلب إليك البصر خاسئا وهو حسير। कुरान मजीद दिल के असर वठे तो ॾाढियां जो सुभान अल्लाह। बगैर थमे चुणी जे सत आसमान अल्लाह कॾहिं खां ठया हिन महिल ताईं आसमान में को ऐबी नज़र न आयो। निहारे वरी निहार अखियूं झुकी पवंदियूं पर तोखे आसमान मुंहिंजे में साईं तो फरमा ऐब नज़र न ईंदो। ताजियूं कारीगरियूं ठुस थी वेंदियूं आहिनि। मुंहिंजी कारीगरी ॾे त निहार कीअं मां ज़मीन पाणीअ जे मथां विछाई आहे तुंहिंजे लाइ, कीअं मां तुंहिंजे लाइ ज़मीन खां वॾो नओं सिज उभारींदो आहियां। हुव الذي جعل الشمس ضياء والقمر نورا وقدره منازل لتعلموا عدد السنين والحساب। जे तुझे लाइ चंड जूं तारीखां ठाहियूं, जे तुझे लाइ मेवा अनाज धरतीअ मां पैदा करण फरमाया, ओ हिकिड़ो ई साईं आहे। इन्हीअ ज़मीन मां करेलो पैदा थिए, हुन में कड़वाहट रखे, वाङण जो ज़ाइको ॿियो कई, गोभीअ जो ज़ाइको ॿियो कई, भिंडियुनि जो ज़ाइको ॿियो कई, मेवनि ॾे निहार अंब जो ज़ाइको पंहिंजो, खारक जो ज़ाइको पंहिंजो, चकुअ जो ज़ाइको पंहिंजो। धरतीअ हिकिड़ीअ मां अलग अलग वण पैदा तो फरमाए, फसल पैदा तो फरमाए, मेवा पैदा तो फरमाए, उन्हनि जा अलग अलग ज़ाइका रखण तो फरमाए। इहा ॿिए जी ताक़त नथी थी सघे।
हिकड़े ही साईं जी ताक़त अन्नल क़ुव्वत लिल्लाहि जमीआ। हिन महिल ताईं जंहिंजो अलाए केॾो बिना लेखे जे पाणी पीअंदा आया हूं। मांजी ज़ात खे त पाणीअ जो को हिसाब न आहे, मां केतिरो उन्हीअ जो पीतो आहे। मां तव्हांखे हुजे त ॿुधायो। सभु पाणी उन्हीअ जे साईं जो आहे। झरनि वारो पाणी, खूहनि वारो पाणी, दरियानि वारो पाणी, समुंडनि वारो पाणी। पाणी पाणीअ में गॾियो पियो आहे। खारो मिठे में नथो वञे, मिठो खारे में नथो वञे, संद निकितो पियो आहे। मरजल बहरैन यल्तक़ियान बैनहुमा बरज़ख़ुन ला यबग़ियान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। खारो पानी समुद्र में जेकॾहिं हवा जे लहर ते मिठे में दाख़िल थिए त मिठो बणिजी वञे, मिठे वारो पाणी खारे ते अचे त खारो बणिजी वञे। उते जो उते इहो सॼो निज़ाम हलाइण वारो हिकिड़ो ई साईं आहे, जंहिंजो नालो अल्लाह आहे, जंहिं तोखे पाणीअ मां पैदा करणु फरमायो। इन पाणीअ मां पैदा थियल खे ॾिसो त काॾों ज़ुबान आई जेका मन मोहींदड़ ॿोली थी ॻाल्हाए। दिमाग़ त पंहिंजो ॾिसो, हिकिड़ा रेशा आहिनि। रेशा इन्हीअ में सोच थी अचे, इन्हीअ में ख़ुशी थी अचे, इन्हीअ में जज़्बात था अचनि, इन्हीअ में मुस्तक़बिल जी सोच थी अचे। अलाए कहिड़ा कहिड़ा ख़्याल था अचनि इंसान खे। कीअं त इन्हीअ पाणीअ जे कतरे खे मटाए लखीणो लाल बणाए, पंहिंजूं अखियूं त निहार, पंहिंजा कनड़ा त निहार, पंहिंजा हथड़ा त ॾिस, पंहिंजा पेरड़ा त ॾिस। अवलम यरल इंसानु अन्ना ख़लक़नाहु मिन नुतफ़तिन फ़इज़ा हुव ख़सीमुम मुबीन। सोन जी पैदावार न आहे, चांदीअ जी पैदावार न आहे। कहिड़े पाणीअ मां वरी कहिड़ो तोखे हसीन करे बणाए। ॾिस त कारीगर जी कारीगिरी। टिन हूंदा आहिनि में अम्मा जे पेट में। यख़्लुक़ुकुम फ़ी बुतून उम्महातिकुम ख़ल्क़म मिन बअद ख़ल्क़िन फ़ी ज़ुलुमातिन सलास। ॾाढियां चओ, अञा ज़ौक़ में चओ। अल्लाहु जअल लकुम मिन अनफुसिकुम अज़वाजा वजअल लकुम मिन अज़वाजिकुम बनीन वहफ़दतन वरज़क़कुम मिन अत्तय्यिबात। अल्लाह सही तो फरमाए, तुझो पैदा कंदड़ भी मां, वरी तुझे जिन्स मां तुझी ज़ाल, तहांजी ज़ालुनि मां तहांजी औलाद,
बियो को आ तो उनके जो मर्द मां पैदा करे दिखारे बाकी मायन मां पैदा करण जी फितरत मां रखी आ पुटन वारो मां क्यों मां न्याणन वारो मां क्यों मां बल्कि पोटन डोटन वारो एक पासे ना डोटा ता अचन बाबा बाबा नाना नाना कंदा बे पासे ना पोटा ता अचन बाबा बाबा दादा दादा कंदा छड़ो वाड़ी में वलर न वधाया मां बल्कि नंजे रिज़्क रोज़ी रोटी जो भी इंतजाम करे दिनो मां बनीन व हफदतन व रज़क़कुम मिन अत्तय्यिबात युम्मा साईं तो फरमाए अम्मा जे पेट में भी तुझे रिज़्क रोज़ी जो इंतजाम मां पियो क्या तुखे उन भी लगे उहा जरूरत मां पियो पूरी क्या तुखे भुख भी लगे तुझी उहा जरूरत मां पियो पूरी क्या तिन उदाहरण में पियो ऐं जो जाते कोई ना ॾिसंदो ते मां अल्लाह साईं ॾिसंदो आहियां फरमाए इन्नहु हुवस समीउल बसीर ॾाढे अचो सुभान अल्लाह अम्मा जे पेट में ये जरूरतूं तुझियूं मां पूरी कयम ठाहे वरी ठाहियो मां पंहिंजी बीहकत ॾिस वरी जॾहिं दुनिया में तुझे अचण जो टाइम थियो त रस्तो मां आसान बणायो अम्मा जे पेट में जरूरत आ त पूरी मां क्यों मां पर ॿाहिरि आए त रांभा पियो करे रणियूं पियो करे कूका पियो करे दाहूं पियो करे अम्मा जे सीने मां खीर जी मशीन तुझे लाइ मां हलाए ॾिनी मां टाइम असां जॾहिं अमड़ जो खीर छॾायो मां त तोखे चौपाए माल जो खीर जो इंतजाम मां करे ॾिनो मां फरमायो व इन्न लकुम फिल अनआमि लइब्रा नुस्क़ीकुम मिम्मा फी बुतूनिही मिन बैन फरसिन व दमिन लबनन खालिसन साइगल लिश्शारिबीन अम्मा जो खीर छॾायो मां त चौपाए माल जे खीर जो इंतजाम मां करे ॾिनो मां बाना उहा महल न विसार जेॾो आहे एॾो न जाए ॾाढो हीणो ऐं नंढड़ो जाए तोखे नंढे खां वॾो मां क्यों अबो अम्मा त इंतज़ार में आ कॾहिं तो असांजो बचड़ो वेहण जड़ो थे कदे तो असांजो बचड़ो बांबड़े हले कदे तो असांजो बचड़ो गीसड़ियों दे कदे तो असांजो बचड़ो खट जी बाहीअ के वठी उथी बीहे पेरड़ो पंधड़ो करे अल्लाहुल्लज़ी खलक़कुम मिन ज़ुअफ़िन थुम्मा जअल मिन बअदि ज़ुअफ़िन क़ुव्वा मां हटायूं मां कमजोरियूं वधाईंदो वियो मां कमजोरियूं हटाईंदो वियो मां हथ तुंहिंजा पकड़ जहिड़ा न हा पेर तुंहिंजा पन न पिया कनि ज़ुबान तुंहिंजी न पई ॻाल्हाए बोलियूं न पई बोले अखियूं तुंहिंजियूं न पयूं सुञाणनि मां तुंहिंजियूं इहे कमजोरियूं हटाईंदो वियुमि तोखे वधाईंदो वियो त का ख़बर कंहिंखे न पई पए त ॾींहं जो थो वधायां या राति जो थो वधायां वधाईंदे वधाईंदे जवानीअ जे मंज़िल ते पहुचाए वरी शादीअ जे लाइक़ बणाए घर वारी वारो करे बचनि ॿारनि जो पीउ बणाए छॾियो मां डरी था कयो सुभान अल्लाह
इन साईं के सुञाणियो 1,24,000 नबी सगोरा जंहिंजी मार्फत जे लाइ दुनिया में लही आया। रहमतुल लिल आलमीन जे इजाद वारो साईं, मेराज जे मान वारो साईं, खातमुन नबीन जे ताज वारो साईं, माखी मिस्री खां वधीक मिठे नाले वारो साईं हजरत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बे दुनिया जे अंदर अची इहा ई मेहनत करण फरमाई। रब रहमान जो तारुफ सिखारण फरमाई। साफ लफ्ज़न में फरमाए कुल हाज़िही सबीली अदऊ इलल्लाह। अञा ज़ोक़ सां चओ। मांजी मेहनत मुझे जिंदगी जो मकसद मां मानन के सजा रब रहमान दे। या अय्युहन नबी इन्ना अरसलनाका शाहिदा शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाह व दाइयन इलल्लाह बिइज़निही व सिराजन मुनीरा। दादियां जो सुभान अल्लाह। दाइयन इलल्लाह प्यारो नबी साईं मानन के अल्लाह जी तरफ सदी न रहो। सजी जिंदगी मुबारक में मिठड़े मोहम्मद सब चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंजो हिकड़ो भी सजदो न डेरायो। जो अल्लाह साईं खां सवाइ बे जो सजदो जायज़ ही नहीं। थोड़े जो आशिक में परवानन मिन थकई साईं इजाजत मिले तो तहां जो सजदो क्यों। भला उज़ैर नबी जो ईसा नबी जो सजदो कन था मानू तहां खां उहे मर्तबे में मथे त नाहिन। तहां जो मर्तबो त मथे आ उन्हनि खां भी। फरमाया वजअलतुमूनी लिल्लाहि निद्दा। शामा के शरीक बनाण चाहो था रब रहमान सा। मुझे शरीयत में अल्लाह साईं को सवाल सजदो कंहिंजो जायज़ ही नाहे। जेतिरो थी सघेव घणे खां घणा सजदा कयो त पंहिंजे पालनहार रब रहमान जा सजदा कयो। या अय्युहल्लज़ीना आमनु रुकऊ वस्जुदू वअबुदू रब्बकुम वफ़अलुल खैर लअल्लकुम तुफ़्लिहून। हाणे मल्हायो नथा थकजी पिया बुखड़ी भी लगी हूंदव। संजे सां सुम्हण वारा माण्हू रात जो टेम घणो थी तहां ते भी मयार नाहे। जेके अञा शौक़ में वेठा हो मां कोशिश कंदुसि हाणे पंहिंजी ॻाल्हि खे 5-7 मिंटनि में वेड़ सेड़ कयां। क़ुरान मजीदनि जे आशिक़नि जी ॿोली थो ॿुधणु चाहियां। सुभान अल्लाह वारी। रुकू उन्हीं ज़ात जा कयो, सजदा उन्हीं ज़ात जा कयो जेको तहां जो पालनहार आ। तहां जो पैदा कंदड़ तहां जे अॻियनि जो पैदा कंदड़। या अय्युहन्नासु उअ्बुदू रब्बकुम
या अय्युहन्नास उअ्बुदू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम वल्लज़ीन मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। न कयो ॿियनि जा सजदा, न झुको ॿियनि जे दर ते। कसम अल्लाह साईं जो कंहिंजे हथ में कुझु आहे ई न, को कुझु करे ई नथो सघे, कंहिंजे वस में ई कुझु न आहे। मुंहिंजे त हथ में कुझु न आहे, पर जीरनि जे हथ में बि कुझु न आहे। सभु कुझु उन्हीअ साईं जे हथ में आहे। पाण फरमाए मा तशाऊन इल्ला यशा अल्लाह। कंहिंजे बि कुझु चाहण सां कुझु बि न थींदो, सभु कुझु उहीअं थींदो जीअं उहो पालणहार चाहींदो। मुंहिंजे त कब्रुनि ते अजायो थो वञे ठोकरूं खाए, हेड़े क़ुर मजीद जो। पर जेरनि जे हथ में कुझु न आहे। कई अहिड़ियूं तदबीरूं हूंदियूं आहिनि, इंसान कंदो आहे, मंज़िल ते न पुॼी सघंदो, कम न थी सघंदा। होॾां मर्ज़ी न आहे, माण्हू छा कंदा। कंहिंजे हथ में इज़त ज़िलत न आहे, उहा उन्हीअ जे हथ में आहे। ज़िलत जो नक्शो तैयार कयो आहे निमरूद सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम जे लाइ। वाहिदी मेलनि सां ॻाल्हियूं करे ताड़ियुनि वॼाइण वारा बि पहुची विया आहिनि, डांस करण वारा बि पहुची विया आहिनि, लंघा बि। घणो मौलवी साहब खे कक कयो, घणो धणीअ खे रत कयो है, घणो ई ज़ाए। अॼु ख़बर पइजी वेंदसि, अॼु ज़िलत ॾिसंदो। जिब्राईल अमीन पहुची वियो आहे इब्राहिम अलैहिस्सलाम खे, चए थो साईं मुंहिंजे लाइ छा हुकुम आहे। जिब्राईल अमीन खे फरमाए तुंहिंजे लाइ को हुकुम न आहे, ॾिसे थो ॾिसण वारो, जेका उन्हीअ जी मर्ज़ी आहे। मां इब्राहिम जी बि उहा मर्ज़ी आहे। साईं तुंहिंजे तौहीद जे वाइज़नि जे करे ज़ालिम मशरजी पियो आहे, मेलनि में बाहि बाराई थई। हे मंज़र लॻो पियो आहे, रोशे कुड़िया पहुची विया आहिनि। जेका तुंहिंजी मर्ज़ी उहा मुंहिंजी मर्ज़ी। फरमाए या नारु कूनी, मां सॼां थो बाहि खे झलियांसि थो। या नारु कूनी बरदं व सलामन अला इब्राहीम। वाह मुझे इब्राहिम जी पारत थी, न चेस तो न चेस ईज़ाव जे जी मुंहिंजा साईं। किरंदो वियो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम, बाग बणिजी पई। न ढोल वॼाइण वारनि खे मौक़ो मिलियो, न ताड़ियुनि वॼाइण वारनि खे मौक़ो मिलियो, न डांस करण वारनि खे मौक़ो मिलियो। शकी थी विया, मुंहुं खणी हेठि कयूं, चादर कुल्हे ते रखी। हज़रत इब्राहिम ॿाहिरि अची निमरूद खे चए थो मां उन्हीअ रब रहमान जी ॻाल्हि थो कयां, जेको एॾो ताक़तवर आहे, जो फितरत खे ई हटाए छॾे। बाहि जो कमु सालणो आहे, पर हटाए तुंहिंजे अखियुनि जे साम्हूं बाग़ बणाए तोखे ॾेखारे छॾे। अल्लाह जॾहिं राज़ी थींदो आहे त फितरतुनि खे हटाए छॾे। निमरूद त नाफरमान हो, ज़ाहिरी उन्हनि जे असबाब ते नज़र आई, ज़ाहिर ते उनजो यकीन हो। अल्लाह फरमाए थो ज़ाहिर ते यकीन करी न, जीअं ॾिसे थो ईअं न थींदो, जीअं मां चाहींदो आहियां उअं थींदो। मां मटाए छॾींदो आहियां सॼियूं तदबीर। निमरूद त नाफरमान हो त नबी अलैहिस्सलाम इब्राहिम हथ में काती तस, कातीअ जी फितरत आ कपण।
कातीअ जी फितरत आ वढण पर नफीस इस्माइल जे गर्दन ते नथी हले वरी वरी वहाए तो पर नथी हले बादशाह दे वाए हले पई आखिर तेज धार काती दुंबे जी गर्दन ते हली वई रब रहमान जन्नत मो खणाए दुंबो रख रहा है इस्माइल नबी बचावे दो इस्माइल जे गर्दन ते नबी हले काती दी जे ओ इब्राहिम खलील तुझी मर्जिया मां कोहा जलील जी मर्जिया त न कोहा इस्माइल के पो मागे हुक्म उन्हीं साईं जो मजणो आ जे तोखे भी पैदा कयो आ माखे भी पैदा कयो आ जेरन जे हथ में कुछ ना है तो मुंहिंजे हथ में छा हूंदो ये सब शैतान जो फरेब आ बचायो पाण खे बचायो पंहिंजनि ईमानन खे हर एक ते फर्जा पंहिंजे पाड़ेसरीअ ते मेहनत कयो पंहिंजे दोस्त ते पंहिंजे तल जंहिं सां मिलो उनखे दीन जी दावत ॾियो उनखे तौहीद जी दावत ॾियो अज़म कयो था ॾींदव ये कुरान मजीद जा दलील ये मिठड़े जा फरमान बुधाए उनके समझाओ नबी मूसा अलैहि सलाम ने हथ में लठा चेसई छा कया जे हण हेठ वडो नाग बणजी वियो रोशे कोलियो आवाम तक भगो जादूगर दबगा फिरौन जा वजीर मुशीर दबगा पर फिरौन के भी जुती हथ ना आई वठी भगो पर रब रहमान फरमा फलम्मा राहा तहतज़्ज़ु कअन्नहा जान्नु वल्ला मुदबिरन वलम युअक़्क़िब ॿिया त सभु भॻा पर नबी मूसा भी भॻो जंहिंजे हथनि जो मौजूदो हो अहिड़ो भॻो जो ईअं मुंडड़ी वराए पोइ ते ॾिसे बि न पियो त मथां रफ़्तार ढरी थिए मथां रुकावट पइजी वञे त भला मुंहिंजे कढ पहुची वञे मथां सॾायो या मूसा ला तख़फ़ सजे कुरान मजीद में रब रहमान पंहिंजे हिकिड़े भी नबी जी तौहीन न आहे कई घटताई बयान न कई पंहिंजी कुदरत तो बयान करे त वलियन जूं करामतूं भी बरहकिन नबियन जा मौजज़ा भी बरहकिन पर वलियन जूं करामतूं नबियन जा मौजज़ा या ताकत मां अल्लाह साईं जी हूंदी आहे नबी जो मौजूदो नबी जी ताकत हो जे हां नबी ईअं रुके ना ओ मूसा नांग के केड़ी ताकत आ कुछ करे बाए के केड़ी ताकत आ साड़े कातीअ के केड़ी ताकत आ वढे गोली के केड़ी ताकत आ मारे मानुन के केड़ी ताकत आ मारन कंहिंखे कहिड़ी ताकत जो बेस तो करे सके कंहिंजे हथ में कुछ ही ना है सब कुछ उन्हीं जे हथ में आया मूसा ला तख़फ़ खौफ न कर मोटिया मोटी चे इन जे मुंडीअ में हथ विझण तुंहिंजो कम आहे साकी नांग खे तुझे हथन में 5 फुटन वारी लठ बणाइण मां अल्लाह साईं जो कम आहे यह सब अल्लाह साईं की ताकत अज़म क्यों इंशाअल्लाह सच्चा मोहिद थीना से केड़ा केड़ा था इंशाअल्लाह अज़म क्यों था इंशाअल्लाह सद हिकड़े रब रहमान के कंदा से हर हाल में पंजा दुख दर्द उन के बतायो मानुन के केड़ा बुधाइंदो सियाणन जो चवणा जेका इमारत ड्रही विंदी आ मानू ठाए त न ॾींदा रहंदो सर सर करे उहा भी खणी वेंदा पंहिंजा दुख दर्द अल्लाह के बुधायो पंहिंजा मसइला अल्लाह साईं सां ॻाल्हायो पंहिंजे मसइलनि जे हलनि जे लाइ अर्ज़ अल्लाह साईं के रखो उहो साईं आ तोखे जीव करे हुकुम कंदो त तुझे हुकुम करण सां अल्लाह साईं तुझा सब कम ठाहे
वो नबी सगोरे दी आई माई वेचारी साईं साईं मुझे मुर्स मुखे चयो आ तो तुम भेण जेड़ी थी लगे गालबन अमर जेड़ी ज़ियार थी पियो ते टेम रिश्तो खत्म थी विंदो साईं कुछ क्यों प्यारे नबी मिठड़े मोहम्मद फरमायो न्याणी मां कुछ न थो करे सका शरीयत जैसे मगे नंढड़ा नंढड़ा बच्चा साईं फरमायो शरीयत साईं हलिया विया ज़ारो कतार रोइण लगी उन जे रोण ते रब रहमान शरीयत तब्दील करे छड़ी मथा वही नाज़िल थी मिठड़े मोहम्मद के ते प्यारा मोहम्मद या जेका तोखे तोसां रोए पई मां रब के पुकारे मां इन जे सद के बुधी करे जीव कयो मां हाणे हे हुकुम नाज़िल थो कयां वनी इन माईअ खे खुशखबरी ॿुधा नबी के अर्ज के प्यारे नबी से उनके जवाब दिनो पर होदे जो अर्ज के गिड़गिड़ाईंदी रही तो अल्लाह साईं जीव करे उन जे कम के ठाए उन खां बाद में शरीयत जो हुकुम तब्दील थियो जुर्मानो थी वियो रोज़न जो बधाईंदा कयो सॾींदा कयो उन जे दरवाजे ते झुको तव्हांजा सभु कम ठाए रब रहमान कुरान मजीद में फरमायो फफिरू इलल्लाह ॾाढा जो डुको मां अल्लाह साईं दे को काॾे थो डुके को काॾे थो डुके ॾांहुं कुझु बि न थींदी पांजे पालनहार साईं जे दर दे डुक यब्ना आदम उतलुबनी साईं फरमायो रब रहमान तो फरमायो आदम जा बचड़ा मुंहिंजी तलब कर सिबगत अल्लाह व मन अहसन मिन अल्लाह सिबगा व नहनु लहू आबिदून दुनिया में घणी मोहब्बत रंग आहिनि पर भले में भली मोहब्बत अल्लाह साईं जी आहे उन्हीअ सां पंहिंजो तालुक जोड़ियो प्यारे नबी साईं ने फरमाननि खे जी जी करे चिमणंदा वञो क़ुरान मजीद खे जीअ में जायूं ॾींदा वञो वलिमन ख़ाफ़ मक़ाम रब्बिही जन्नतान फबिअय्यि आला रब्बिकुमा तुकज़्ज़िबान ज़वाता अफ़नान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान अञा ज़ौक़ में जो सुभान फीहिमा ऐनान तजरियान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान कंदो पाण के बेश्त जे लायक सच्चा मोहिद थींदो इंशाअल्लाह जी बोली ॾाढा सच्चा मोहिद थींदो कुरान मजीद के चिमड़ंदो ऐं तौहीद जी दावत भी हर हिक के ॾींदो अमल साले कंदो इंशाअल्लाह अल्लाह ताजे इन इंशाअल्लाह के कबूल फरमाए सबनी के पंजन मुकरब बानन मजा शुमार फरमाए सबनी के नहरन वारो बेश्त नसीब फरमाए असांजे सिंधी में चवणी आहे 4 ॾींहं चाह जा पोइ वठ पासा वाह जा
अखबारुनि में पढ़ंदा आहियूं लव मैरिज प्यार जो पढ़णु अल्लाह जो कसम आहे कुझु ॾींहंनि महीननि खां बाद में हफ़्तनि उहे एॾो हिक ॿिए सां विढ़ंदा आहिनि हिक ॿिए खे चवंदा आहिनि त तुंहिंजी सूरत ई मूंखे नथी जेके हिक ॿिए खे चवंदा आहिनि तुंहिंजे करे अबो कुर्बान अमा कुर्बान मिल्कियत कुर्बान मूंखे परवाह आहे इहा दुनिया जी मोहबत इहा आहे अॼु जेके तव्हांजा घाटा दोस्त आहिनि सुभाणे तव्हांजा घाटा दुश्मन थी वेंदा अदा दुनिया जो दस्तूर ईअं आहे कि न मोहब्बत जो कदर सिर्फ तव्हांजी जो तव्हांजे रब खे आहे जेतिरी मोहब्बत कंदो ओतिरो तव्हांखे अल्लाह प्यार नसीब कंदो ओॾी तव्हांखे अख नसीब कंदो ओॾो तव्हांजे ॾाढो नज़ारो खोलींदो अख तव्हांजी ॾिसंदी वेंदी प्यार रब जो महसूस कंदी वेंदी वेझा थींदा वेंदव आख़िर उहा घड़ी ईंदी जॾहिं मौत जा वारूड़ा मथां बींदा अख ॿूटण सां रब रहमान जो दीदार नसीब हल जज़ाउल इहसान इल्लल इहसान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान दुनिया सब दरिया कोको तारो तंहिंमें हिकड़ी लहर लोभ जी बियो आतश जो आड़ा जिन रिझायो अल्लाह से तरी विया हिन तार मां जे भाई जोगी थिया त रिली खणी नरुल वेड़े चादर वजूद खे कर हेकड़ाई जो हुल तू पाण अमुल पो छो थो पिने पिनांगन खां छॾे वेंदो सभु को जॾहिं वेंदो साह न रहंदी का संगत न रहंदो को चाह उहा पोख का जेका कम अचई क़ब्र में रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंत